नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त غوثپور में खबर ॾींदा غوثپور शहर ڀرسان انڈس हाईवे ते उनड़ शाख वारे इलाइक़े में तेज़ रफ्तार ट्रालर जो साम्हूं ईंदड़ चंगची रक्शा के टक्कर थी पियो। टक्कर लगण सबब रक्शा में सवार 4 औरतूं ऐं 2 ॿारड़ा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ॻोठ शादन लोहलही जा रवासी चंगची रक्शा ते पंहिंजे ॻोठ खां कंदकोट वञी रहिया हुआ त उनड़ वाह भरिसां साम्हूं ईंदड़ ट्राले सां संदन टक्कर थी पियो ऐं रक्शा कल्टियूं खाई रोड हेठियां लही ऊंधो थी किरी पियो, जंहिं सबब रक्शा में वेठल औरतूं ऐं 2 ॿारड़ा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ॻोठण ॿारनि ऐं औरतुनि जी दान ते वाक़े वारे हंधि पहुची पुलिस खे इतला कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे खणाए कंदकोट सिविल अस्पताल ॾांहुं इलाज लाइ रवानो कयो। मिसबात नज़ीरा जी हालत नाज़ुक हुजण ते खेनि लाड़काणो अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मिसबात नज़ीरा लोलाही ज़ख़्मनि जा सूर नसंदे रस्ते में दम धणी हवाले करे छॾियो। ॿिए पासे ट्रालर ड्राइवर मौके तां फरार थी वियो आहे। पुलिस संदसि ट्रालर जी ॻोल्हा लाइ जांच शुरू करे छॾी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।